छोकरा उठी वने नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु। इतां कुरान को भी मथे वेहो ओए दे हे सजो पिंडाल खाली पियो आग्यो वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु। चुप करे वे। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदाइन पोयन के जो गालायो न त न हलिया वजो। आया हो कुरान बुधण और पंजू गालियों नथो वणे कुरान त रोड खुलियो पियो अथव। कुरान मोहताज ना है असां मोहताज आहियूं। कुरान के असां जी जरूरत कोने असां के कुरान जी जरूरत आ। बुधी छॾ। 24 कलाक मस्करी मानुन के अदब ही न। सहाबा मुस्तफा कुरान पढ़दा हा अदब करे बुधंदा हा। जे सहाबा कुरान पढ़न त रसूलुल्लाह बुधन। बस करे वेदा तो के केडो चेम
सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइरो अजीजो दोस्तो बुजुर्गो कोलाचिन साहबन जे गोठ जी जमात मां वटि ॿ शयूं खणी आयो आहियां, हिकु रब जो क़ुरान, ॿियो सोने नबीअ जो फरमान। जेकॾहिं गौर सां वेही क़ुरान पढ़ंदव ॿुधंदव त मां पढ़ंदुसि क़ुरान। जेकॾहिं तव्हांखे नथो वणे क़ुरान पोइ चओ पंहिंजी क़िस्मत खे। असां छा कयूं? माण्हुनि खे मस्करी थी वणे, टपा नाच, पादर जहिड़ियूं मोबाइलियूं, जॾहिं क़बर में लथे पोइ ख़बर पवंदई। अॼु त तूं हिनखे मज़ाक सम्झो आहे। जन क़ुरान खां मुंहुं मोड़ियो उहे ऋण में रुली आहे, जेके क़ुरान खे चिंबड़िया उहे वली बणजी विया। आही दुनिया में क़ुरान जंहिंजे ते कदे बीठो आ सॼो जहान। असांजे अरबी मोहम्मद करीम खे रब उहो क़ुरान ॾिनो जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई। तौरेत जी तिलावत न कई, इंजील जी, ज़बूर जी न। रब साईं ॿिनि सूरतुनि जी तिलावत कई, सूरत ताहा ऐं यासीन। मुबारक उन ज़बाननि खे जेके तिलावत कनि क़ुरान जी। फ़क़रऊ मा तयस्सर। अब आहिनि छोकिरनि खे उठायो, जे अथव जलसो कराइणो न त असां छा था वञूं? तव्हां कयो वाइज़, असां छा कयूं? हे मस्करी आहे। गोठ पंहिंजो ॾिसो, मुवाइद ॾिसो, क़ुरान। हे सभु माण्हू हिन खोड़े जे मस्करियुनि ते रियल। क़ुरान नथो वणे। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दी लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी ज़ात उन्हीं अल्लाह जी जे नाज़िल कयो आहे फुरक़ान के पंहिंजे बाने जे मथां। हुज़ूर खे रब क़ुरान ॾिनो, असांजे नबी क़ुरान पढ़ियो। कई काफ़िर कलमो पढ़ी मुसलमान बणिया, कटियल कल्ब बानुनि जा रोशन थिया क़ुरान जे करे। एड़ो क़ुरान पढ़ियूं, यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम। मिठो क़ुरान, नबी जे क़ुरान पढ़ियो त माण्हुनि जूं कारियूं दिलियूं पाक थी वई। कोलाची साहब हे सॼो जहान बीठो अथव हिन क़ुरान जे टेक ते। क़ुरान जे टेक ते क़ुरान छॾींदव ॾाढा ॾुखिया थींदव।
हिन के चिंबड़ंदा हो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ ॾाढो चओ सुभान अल्लाह हीअ रस्सी आहे हिन खे मज़बूत करे वठ सब दुनिया जूं टेका निकिरी वेंदई अबो छॾे वेंदुई अम्मा छॾे वेंदई ॿाहिरि छॾे वेंदई पाड़े वारा छॾे वेंदई दौलत इते रहिजी वेंदई कारखाना इते रहिजी वेंदई हे क़ुरान कब्र में भी कमी ईंदी हशर में एड़ो मिठो क़ुरान सिद्दीक अकबर दुकान ते क़ुरान पढ़ियो आ उमर फारूक भेण खां ॿुधी क़ुरान पढ़ियो आ उस्मान गनीअ शहादत जे टाइम ते क़ुरान पढ़ियो आ सोने अलीअ घोड़े ते क़ुरान पढ़ियो आ अम्मा जन्नत खातून चक्की हलाईंदे क़ुरान पढ़ियो आ इमाम हुसैन करबला में क़ुरान पढ़ियो आ हज़रत बिलाल तलवारीअ ते क़ुरान पढ़ियो आ क़ुरान ॿुधी क़ुरान पढ़ी अमल कर तुझी जा जन्नत इश्क हो क़ुरान ॿुधण जो हिन कोला जिन साहबन वारन जे गोठ वारन के त मिठो क़ुरान ॿुधऊं अदा अॼु हिन के सुञातुई हे कब्र में सुञाणींदुई हे हशर में सुञाणींदुई को ॾींहुं उहो थींदुई जो 50,000 साल जो गर्मीअ जो ॾींहुं क़यामत जो उन ॾींहुं हे परन में उॾारे रब सां मिलाईंदुई नंढड़नि क़ुरान पहुचायो हाफ़िज़ थिया उन्हनि जा चेहरा अॼु क़ुरान जे नूर सां चमकनि सुभान अल्लाह चौड़ा ॾिया अंग्रेजी को बीए पढ़े अलाए केडी डिग्री बारे मुल्क को हासिल करे छे अरे चेहरे में नूर न हूंदुस जो नूर आ त क़ुरान में आ हिदायत आ त क़ुरान में आ रहमत आ त क़ुरान में आ बरकत आ त क़ुरान में आ इज्जत आ त क़ुरान में आ जो जन्नत आ त क़ुरान जे हुक्मन में आ सजो डी मन के मस्करी आ हे शाही नौ नस्ल तबाह थियो 12 बजे ते एक बी तई हेडियूं पादर जेडियूं मोबाइल आ अकेला बीठा था गालाइन अरे उघाड़ा फिल्म मोबाइल ॾिसंदे मरी वए त किनो थी मरदे पर कुरान ॿुधंदे पढ़ंदे मौत अची हुई तुझे जनाज़े में माण्हू त ईंदई आसमान खां लही मलाइक भी ईंदई फिक्र कर आख़िरत जो सब कुछ इते छॾे वेंदे हिन खे सुञाण फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन ॾाढा चओ सुभान अल्लाह थकल हो तो मां दुआ घुरां 9:40 ते वेठो आहियां इंशाअल्लाह 10:40 ते हिकिड़ो कलाक कुरान और नबी जो शान बस आयो हाँ तो कुरान पढ़ा तो अंदर ठरे ना मोमिन जो अंदर कुरान से ठरंदो आ अरे मुशरिक जो अंदर सड़ंदो आ मां कुरान तो पढ़ा ता ठरो था तंहिंजी माना तव्हांजे अंदर में ईमान आ ईमान वारी दौलत सां तोखे रब जन्नत में रवानो कर मां कुरान तो पढ़ा ता ठरो था सड़ो था ठरो वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम
इलल जन्नत ज़ुमरा। तो ॻाल्हायां कन्ने कुरान ॿुधाइण आयो आहे जीअं दुनिया भी सुणी तई क़बर भी हशर छाजी सकरात लोडो ही नहीं दुई जे हिन के सुनिया तुई और नबी जी गुलामी कई हे पट जा रुमाल मलाक जन्नत में खणी ईंदा हे ॾेखारींदा ई दम परवाज़ थींदी जीअं अटे बवार निकिरी वई। मौत आ त कलमे वारो आ, मौत आ त कुरान पढ़ण वारो आ। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। कुरान को बार वञा नबी जी फरमान को इन कुर्सी तो मांखे ला तो के मोकला पर कुरान पढ़ा तो मन मन अजु हिन के मन हिन जा हुक्म उते रब चौंदी बाना हाने हुक्म तू कर जेकी चओ त मां रब तुझा हुक्म मन्या। यो थी कुरान खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा सही वजीरन ला अमीरन ला नवाबन ला के तो नन्न नन्न न वलम यख्श इल्लल्लाह। आदम अल्लाह जे फजल सां कुराड़ो कुरान ॿुधाए आ निंड छड़े अचो ओताक छड़े अचो बैठक छड़े अचो घर छड़े अचो बिस्तरो छड़े अचो आ अजु कुरान के गौर सां वेही ॿुधनि मजूरी उहा मिलंदई जेकी घुरंदे ॾींदो वञे। कुरान जी मजूरी सोन जो तोलो ना है रब वट। कुरान जी मजूरी जीप कार ना है। कुरान जी मजूरी आ रब वट सोन जे मारन वारी जन्नत। जन्नत जेके रब को दिना उन्हनि खे मलाक जन्नत ॾे वठी हलंदा। मलाक सिधो जन्नत जे दर। अल्लाह अकबर छा चवंदन सलाम जे तहां खे हे ने कन खोले वे तो तुझो अंदर धो। मलाक चवंदन सलाम जे तहां खे अरे पेट के पत्थर बदव कुरान न छॾियो वट न छॾियो कुरान न छॾियो बच्चा कुहायव कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो अजो हलो जन्नत रे जन्नत तव्हां जे इंतजार में। अल्लाह ताला मोमिनन जे लाइ बिश्त सिंगारे छॾियो आहे। खिलो जोधा ये नथो वणे कुरान कब्र विसरी वई थी तॾहिं थो खिले जॾहिं इज़राइल आई मथो पोइ पतो पवंदी। अरे मस्करी एडो न खिलो मता रोआरे न छड़े खुदा याद रख हे जहान रोइण जो थी खिलण उते थी जो सॾु करे चवंदी उते रोई मुंहिंजो कुरान ॿुधी मांखे राज़ी करे आए हाणे खिलंदो आ त मां अल्लाह पंहिंजो दीदार कराए। मस्करी लगी पई आ। फलयज़हकू कलीलन वलयबकू कसीरा। कुरान में चई खिलो थोरो रो घणो। हे खिलण जो जान खिले त अबू बकर सिद्दीक खिले सुभान अल्लाह जाओ खिले त सोनो उमर फारूक खिले जेके अजो हुजूर सां गॾु रोज़े में भाकुर बाटियूं पिया खटियो ई नथी
अगे ही खिल वात पटियो पियो थी हित कुरान मजीद बुद्धि रो गोड़ो अखिन मोहार चाहे तो जमीन ते किरण न ॾींदो माए अगे ही माफ़ी ॾे कुरान के बुध वो कमाए वेंदे हे सजो जहान मोड़ जो साथी थी हे तोड़ जो अरे तुझे बदलों कब्र में अची कुरान सोनी सूरत में मलाइकन सां ॻाल्हाईंदो छा चवंदो हटो हटो परे इन सां लेखो न कयो दुनिया निंड कंदी हे रात जो मांखे पढ़ंदो पढ़ियो थी कुरान कॾहिं रात जो न बबर में रसो ढोर कंजा कना इलेक्शन गिचीअ में कंहिंखे मारिया खुदा खोंडी मता जुंडन में हथ पई वञे को छॾाइण वारो न हूंदो ये नबी जा गुलाम हा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अंदर ठरे तो सड़े जो ठरे तो हथ मथे ॾाढा चओ सुभान अल्लाह नारे तकबीर शान कुरान नारे तकबीर नारे हण वारो मुजाहिद जो आवाज़ को गे जो वटो पीतो थई एड़ो त नारो हण तई ठकाव निकिरी वञनि न अल्लाह मज़ो त ॾिस न हिन में वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अदरात जो हुजूर जा कुरान गुलाम ये कुरान जी तिलावत पिया कर न ॾिस त सजदे में न ॾिस त क़ियाम में तू सजदा माण्हुनि जा तू सजदा कब्र तू सजदा करे वणनि जा मर त ख़बर पवई अर्श वारो तो चए उंदे में तस्वीर माओ जे पेट में टिन अंधारनि में मां ठाही तमाए या मुंहिंजे दर ते झुका पोइ जेकी घुर्त मां अल्लाह ॼाए हे कलमे वारा मुसलमान जो गैरत वारा चओ आहिनि गैरत वारा खिंजीर जो जानवर अल्लाह ताला हराम कयो मुसलमाननि ते इहो न खाओ साद साहबी के नबी तो चए साद तू गैरत वारो आ तोखों वधीक मां मोहम्मद गैरत वारो आ साद मां मोहम्मद को वधीक अल्लाह गैरत वारो आ रब गैरत वारो आ ऐं गैरत वारा बाना रब के प्यारा ये तस्वीर चे तो मां ठाही तो मां या बे जे आडो न झुका या मुंहिंजे दर ते झुका ओ चो सुभान रब्बियल आला मां मलाइकन के चवंदो अञा हिन सां लेखा क्या कीअं पिया चओ त आदम पैदा न कर हेरे त तकियो हसीन जमील चेहरो आहे वज़ू करे आयो आहे पाक कपड़ा पाए मुंहिंजे दर ते अची हे तॾे ते चेहरो फिटियो करे चए थो सुभान रब्बियल आला मुंहिंजी पाकाई मुंहिंजी बुलंदी मुंहिंजी वॾाई बयान थो करे शायदि थी जो इन सजदे जे करे मां अल्लाह राज़ी थी तू तो पेशानी झुकाई बेजे आडो कबर मौत दे कंद भगल हुंदी बुधी छॾ कंद मथे उन्हनि जा हूंदा हे मथे ते कुरान आ अरे जन रब खे सुञातो रब तौहीद नथी वणे कुरान नथो वणे तू आई मस्किरनि जे कढ कबर विसरी आई मौत विसरी वियो सकरात विसरी वई पुलसरात तो कीअं टपने जॾहिं हिन खे सुञाणींदे महबूब मोहम्मद जी ग़ुलामी कने पुलसरात तो ईअं टपी वेंदे जीअं विझ चमकाट असांखे जहान खपे उतां वारो हिते दुख सुख वक़्त गुज़री वेंदा मुंहिंजे नबीअ फरमायो मोमिन जे लाइ दुनिया जो जहान जेल खानो आहे काफ़र लाइ जन्नत आहे मोमिन जे लाइ जेल खानो आहे मोमिन खे मज़ा उते सभु चओ पोयां सुभान अल्लाह नथा कयो कावड़े लाओ घणा त मारे कावड़ में ईअं था ॾिसनि जे कहाणी में कासाईअ ॾे ॾिसे त मुला अलाए काॾों आयो आहे तुझो फ़ाइदो थी तुझो हा
हिते चवे जो अखियुनि मां पाणी वहा उते रत जा घोड़ा गाड़ींदे ये हिनखे न सुञाती हा हा पोइ तुंहिंजे इंतज़ार में बाहि थी ऐं तूं क़ुर ॿुधी अखियुनि मां पाणी वहाए क़ुर ते अमल कई हुई माते यकीन कई हुई के तो मौत पो ॾींदो मां अॻ में नूरी मलाइक मोकिले जन्नत जी बिशारत ॾेवाईंदो पढ़ां क़ुर अगे सुरी तो वे जा हेॾो बि हिकु अधु अचे वे जा तो सुरी जो टेक ॾिनी अथव जिरे बन में हुजरो आहे हर को पोइते आहे वेझा जो तो क़ुर ॿुधायो क़ुर खां परे वञा हिन कुर्सीअ तूं लाच इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू जंहिं शख़्स चयो अल्लाह उहो आहे जेको जहाननि जो पालणहार वो पक्को थी बीठो इन गाल ते दुख आयसि तकलीफ़ आयसि बच्चन में बीमारी माल में बीमारी जान में बीमारी फसल तबाह थी बिरादर वारा बिरादर टोड़े यकीन माते कई हिन क़ुर में रब तो चए मौत पो नूरी मलाक तूं मोकिलियां सेरंदी खां वेही था चवनि न क़बर जो भौकर न हशर जो रब तो सां वाइदो थो करे जन्नत जो तो ही तो बुधाया है ना हुजूर जो आशिक हेरे तक नबी से ने तो अचे ये ने वडंदो जड़ी वे जो आयो ये नेल ते हुजूर हथ रखी चाचे गुम ये छा थो करे जैसे को कंजो सजदो करे को कंजो मातवा जो सजदो करण आयो हुजूर जे खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा मां मोहम्मद पाण अकेले साईं जो सजदो कंदो जेको तुझे कंध में वञे चवंदो हे मुंहिंजो फर्मा बरदार मुरीद अड़े हया नथो अचे इनखे ईअं नथो चए सजदो मुंहिंजो न कर सजदो रब जो कर हे कहिड़ी जमात वेठी आहे हिकिड़ो माण्हू चढ़ो उथी बि चवे त हुजूर कॾहिं पंहिंजो सजदो करायो भला ज़बान कोन्हे मछा छो नथो ॻाल्हाए सजदो करायो न हुजूर चयो मां सजदा कराइण लाइ आयो आहियां मां तव्हांखे अल्लाह जे इबादत जो तरीक़ो ॾसण आयो आहियां पढ़ां क़ुर जंहिंखे ॾिस कंदो हीअं मण जो कंदो हाणे तो तोले जी ज़बान नथो हलाए अल्लाह ताबुदु इल्लल्लाह सूरत हूद तो पढ़ा हूद जो मुंड कुरान अल्लाह ताबुदु इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुं व बशीर मिठो कुरान ॿुधाए जो क़बर में लहे तो सा लेखो ही न थे ना खबर न पई ये मलाकन के रब चे अन्या इन मोवाइद सा लेखा था क्यों हे रसूल जो आशिक इन सा अन्या लेखा अरे मुझे कुरान जो परवानो इन सा अन्या लेखा हेठों हेठ कबर अख ड्रेग तई कुशादी ये ते नजर थी पे ड्रेग कुशादी क्यों इनके दरी हणी दियो त अंदरों थदी हवा पे जन्नत जी लगे हाने ये चौस निंड कर निंड उते ओ जागा करे कुरान पढ़ दे अल्लाह अकबर ए मारे तक वडा मानू करोड़न जा मालिक कारखानन जा मालिक बंगुलन जा मालिक जमीनन जा मालिक रात जो पलंग ते भी निंड नथी अचे पलंग ते लपट किंजी था पकन ओ औ इया लपट किंजी के ढोर के खारा तभी गोघर आंदो हिनखे निंड नथी अचे ऐं कुरान वारा हे तॾे ते वेही कुरान मिठो था पढ़नि निंड कयूं थी सुकून हिन में आहे न खुदा जो कसम आहे 2 बजे 1:30 बजे अढाई टियों ॾींहुं 2:30 खां 3 बजे मोटियो वरी सुबुह जी नमाज़ पढ़ी वरी लिखता हूं
3 कलाक भी निंड पूरी कोने वरी ॾींहं जो जलसा ये हिन कुरान जी बरकत आ। न त मां टको न ला टगारीअ ते भी कोन बिहारे अड़े मजूरीअ ते भी कोन बिहारे। कुरान रब के एडो प्यारो आ जो गुनाहगारन को भी कम तो वठे रब दीन तहां ओ मस्करी ते कब्र याद छोड़े वारे आए कब्र अकेलो सुनते उते अमल हुजनी अमल इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात कुरान असांजी मिशन तपदी कलाक को पोआ वो बटे कलाक इन लोलियूं बुधाया बाकी अधु कलाक 35 मिनट आवाज देगिन जा बसर ही न वठी जन आवाज पूरो थी हलो हलो 3 कलाक में को साहब रहमतुल्लाह अलैह वाज कंदो 3 कलाक रिंद साहब अब्दुल कादिर रिंद साहब रहमतुल्लाह अलैह वाज कंदा 3 कलाक मौलाना सुल्तान अमन रहमतुल्लाह अलैह मां हेतरो तालिबा पढ़दोम थेलो खणी बस में विहारे इंदो मां खुदा जो कसम आ कुरान जो टोबो सदी नास टोबो टोबो वाड़े वा जतोई सुल्तान अमन रहमतुल्लाह अलैह माके ख्वाब में आयो मस्जिद में पूरे अल्लाह रते देरे में अच्छा कपड़ा चमके पियो गाड़ी दाढ़ी मां साईं तू मरी वियो आहीं मरी वियो आहियां पर मां ॾाढो ख़ुशि आहियां हीअ शइ बैत ना रुबायूं न दुहीड़ा ना कसीदा ना ये तो वाटर भी न टपदई कुरान समुद्र पार करे उन्हनि मारन में विहारींदी जाते रूबरू जुमे वारे 8 ॾींहं रब जो दीदार कर कुरान वड़े नथो अरे मस्करी अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुम व बशीर सुभान अल्लाह डरिया खनाया के बटे देगियूं पारो करते हमेशा थियन या घणो खाधो तो लफ्ज़ ही न तो निकरे अल्लाह जेठो न क्यो इबादत मगर सवाए अल्लाह जे इबादत कहीं बेजी इबादत न कर चुप करे वे छोकरा इबादत रब जी कर ये सोनो ठायो थी तारीफ रब जी कर 1 करोड़ घुमा हेड़ी अख न मिलदई जेका रब ॾिनी हां साईं मां गलत थो करायो हेड़ी ज़बान न मिलंदई जेका रब ॾिनी थी अरे चुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जेके कुरान जी तिलावत अधरा जे टाइम ते नबी से निकरी पिया हिकिड़े साहबी खे चऊं मां सां गॾिजी हल साईं काॾे हल तो मां मोहम्मद गुलामन जो इम्तिहान वठा हिकिड़े साहबी जे दर ते आया अधरात जो कुरान पियो पढ़े कुरान तू बबर में रसो ढोरकन जा कढा इलेक्शन गिजीअ में कंहिंखे मारिया खुदा ॾाढो थी याद रख साहबी एडो कुरान पढ़ियो जो हुजूर के रोआरे विधई हेरे हेडे मारे कंडे नबी साईं के रोआरे विधई सुबह थियो साहबी नमाज ते आयो अजानन ते कुरान पढ़ी ये पुत्र तो बे कुरान पढ़ियो रात कैसे हाँ के माखे रोआरे विधो थी वाह जो कुरान पढ़ियो थी साहबी तो जे माखे खबर हुजे आ तो हुजूर तो बुधे कुरान तो अन्या ठाए पढ़ा हा वरतिल कुरान तरतीला चलो मिचन मुंजी तपे तो लोलियूं तो बुधाए कुरान जो लोलियूं कुरान में कुमात मुझे कुरान के ठाए पढ़ो अरे कुरान पढ़न तो कारी पढ़ कुरान पढ़न तो मक्के मदीने वाला पढ़ खुदा जो कसम जड़ी काबे में नमाज पढ़दा से एड़ा आलम जिन जो कुरान पढ़न तो बोरा दाढ़ी ते किरन दाढ़ी को हेठ किरन नमाज में वरी मिठे मदीने में हेल रमजान में वम चलो रात जो दुआ घुरी इमाम बरसात जी बेदी मंझन ते ठक
एड़न जो जुम्मियों दी जिन ज़बानन के ना कुरान पढ़ता ठाहे जे तो न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे मां मोहम्मद पंजी इबादत कराइण न आयो आहियां अल्लाह जे इबादत जो तरीक़ो ॾसण आयो आहियां मां ड्रेजा रींदड़ बणिजी आयो आहियां कुरान ॿुधायूं वञाए जो तोसां रब लेखो ई न करे अमल करे कोलाची साहब मुबारक अथव अॼु तव्हांजो महिमान हे कुरान बणियो असां त पाड़े जाऊं चक हो आहे चढ़ो दरिया टप हो चक घोटके खां परियों पनो पने खां परियों सखर सखर खां परियों चक हे महिमान थी जेको मंज़िल करे आयो थी लोहे महफूज़ खां लोहे महफूज़ अॼु हिन खे सुञातई ईअं सम्झजांइ ॼणो रब बि सुञातई रसूल बि सुञातई कमाए वेंदे मींहुं वसे थो अलाह कंदो बंदि थी वेंदो कोटड़ीअ में वयुसि कोटड़ीअ में पहिरीं मार्च ते कोटड़ी हैदराबाद वारी जुमे खां अॻु में सखर किमो आज सखर खां पोइ हबीब कोट स्टेशन ते कयुमि उतां करे कोटड़ीअ वयुमि 5 लिखतुमि 5 कलाक लॻा मींहुं वसाईंदो हुयुमि वॾो उते जो वञा त मींहुं कोन अची जॾहिं तकीर ते वेठासीं अची मींहुं थो लहे अल्लाह खे चयुमि ग़रीब हो जलसे कराइण वारो रोए पियो हा हा आलम बि हिकु ॿ न पुगुसि अकेलो पुगुमि हीअं क़ुरान खणी रब खे चयुमि अल्लाह हिन ॾे तके रहम करे वञ बरसात खे बंदि कर हे क़ुरान जे रहमत जो मींहुं थो वसे रब 2.5 कलाक मां अकेलो क़ुरान पढ़ियो जलसे वारो ख़ुशीअ में न पियो मारे बरसात बंदि थी वई चयो हिन में ताक़त आहे हे प्यारो अथसि प्यारो तूं हीअ वाट वठी त ॾिस न तूं आहीं मंगणहारनि जे कढ तूं आहीं ॻाइणनि जे कढ तूं आहीं नाचुनि जे कढ तूं आहीं उघाड़ा फिल्म नाच मोबाइलियूं पादर जहिड़ियूं मर त ख़बर पवई न अरे जेके क़ुरान जे कढ लॻा मूंखे रब जो कसम आहे वली बणिजी आहे अॼु बि वलीअ जी निशानी ॾिसणी थी त वञो खीरसर बिराज में ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जी निशानी मस्जिद बीठी इन नफ्स के मारियो रब के राज़ी असां के हिन जी ग़लती आहे दमादम मस्त कलंदर सब कुछ अंदर गिराट पेटा छितो करे विधो अथई जेको कुतन ऐं पखियुनि ऐं जीतनि खे थो ॾे उहो तोखे कीअं न ॾींदो पर ॿ कम कर चए थो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा सुभान अल्लाह करे घणा त चवंदा त बस थोड़ो वधीक वसे त भॼऊं इहो मुला वेठो अकेलो रड़े मां तोखे काथे छॾींदुसि ॾाढो चओ सुभान अल्लाह दोस्तनि जे मोहबत जे करे मौलाना सिराज अहमद जे मां चवण ते तव्हां वटि आयो आहियां क़ुरान ॿुधाइण आयो आहियां जेथो ॿ ॻाल्हियूं जंहिंमें हूंदियूं हिकु डिॼनि मां अल्लाह खां ॿियो तवकल कनि मां रब ते जेथो उतां रिज़्क़ ॾींदो मान जाॾो गुमान ई न हूंदुनि अड़े हिन खे नथो ॾिसे हिन खे नथो सुञाणे अरे मथे ते क़ुरान आहे हिन में लिखियो पियो आहे माई मरियम खे अल्लाह बंदि कमरे में मेवा पे खाराया चओ असांजो उहो ई रब आहे उहो ई रब आहे उहो ई आहे असांखे खपे त हुनजो सजदो कयूं अरे बंदि कमरे में आहे नंढड़ी आहे मरियम उहा उते बि रब खे थी सॾे रब ज़करिया नबी खे न सॾे छो त उहो हुनजी पालना कंदो न रब ईअं न चई त मुंहिंजो रज़ाक ज़करिया न बंदि कमरे में रब खे थी सॾे छत चीरे अणमुदायता मेवा पे खारायई या महल थी सुम्ही वठ ऐं टीवीअ ते विहारिस ऐं बर्फ़ वारो सूहो अखि में हणे त बि तारा
अख पट तक का गाल समझे ना मोली जो आवाज करे जंहिंजे पानी न हुजे तयम्मुम करे निमाज पढ़दा क्यों निमाज न छड़ींदा क्यों त हिकिड़े आवाज ॿुधो कोन हेॾे हेॾे त कनु ई न हुजेसि एॾे तयम्मुम सम्झ में न आयुसि घर वियो घरवारीअ खे चई जो मुला मॼाए छॾियो चई छा चई के मुला त मिठो क़ुरान पियो पढ़े मां हिते पई ॿुधां के मुला चयो जे पानी न हुजेव त तओ मुंहं ते घुमाए बि निमाज़ पढ़ंदा कयो निंड कने त पोइ तयम्मुम खे तओ न कने ॿियो छा कने अख पट त क़ुरान ॿुधे न अल्लाह मज़ो त ॾिस हिन में ज़करिया अलैहिस्सलाम हेॾे हेॾे तक 3 ॾींहंनि जे सफ़र ते लिखतो 8 ॾींहं लॻी अस मज़दूरी भी न लगस नबी तबलीग भी करना मजदूरी भी करना मजदूरी न लगस ॾींहं तबलीग में लगी अस 3 ॾींहंनि जे जा ते 8 ॾींहं मरियम विसरी वई नंढड़ी विसरी वई ज़करिया अलैहिस्सलाम खे असांजो रेडिएटर लीक आ कुछ तॾहिं था पानी घुरऊं हेरे तक मारे छोकिरी विसरी वई 8 ॾींहं गुज़री विया 9 ॾींहं खां पोइ मरियम यादि आयसि छोकिरी त मरी वई हेॾा ॾींहं थी विया उतां उथीअ खे दौड़ाई भॼ भॼा हेॾे माॾे कंदी जाए अल्लाह कंदो मींहुं बंदि थी वेंदो रब जे हुक्म सां हे प्यारो अथसि हे प्यारो अथसि हेॾो जमात कर चुकियो आहे अल्लाह ॾिसे थो अल्लाह ॾिसे थो इनके सिक्का कुरान जी और बरम कर आमीन नथो अड़े ज़बान में छा थी कुरान ॿुध मना जो की रात में पर्ची पवई हेॾे हेॾे तक वज़ीर अमीर गिला रख जज वक्त ते कलम खंदान वो कलम खई वठो थी माफ़ी जो खुदा जो कसम मां चढ़ो इते अखन में बोड़ा हारे तौबा करे तो उठ चवई तो मां एडो करीमा जो गुनाह मेटे मथो नेकियूं लिखाईंदो मां नेक एड़े सखी रब सां फिटाए थो क्या भी असां तालो लाथई ॾिसे त मरियम त वेठी आ पर मरियम जो घर मेवन सां भरियो पियो आ हेरे मारे तक माई मरियम को पुछई न त नबी हो चवे सा माके सजी खबर आ अज तू जड़ो मुजावर सा था गालाए दिसू यो तो की आयो चे चावरन जो गाडो भी पाडो भी दाडो भी आके काया आयो साईं के अर्ज कर द पुटड़ो हो चवंदो चुप करे वे तू घरों निकते साईं के अगे ही खबर आ रे अगे ही हे नबी पतो कोने मरियम को पूछो थे काल या मरियम अन्ना लक हाजा सुभान अल्लाह कर द दुआ करो बियो मेहमान जो मौलाना उनके वठी जो जो तो मथा वारी मींह न वधी वने वो भी आयो आ जद अदा कुरान न थींदो जतो तां जो कामयाब आ इन जो नतीजो हित भी रब दींदो उते भी ॾाढा चओ सुभान अल्लाह मरियम के तो चे मेवा काडम आया जीरो जागंदो नबी माई मरियम के तो चे मेवा काडम आया अब हे मुजावर तो चे तू घरों निकते साईं के अगे ही खबर आ ओ नबी अब गला ना एक आया मेवा तब मरियम छाती चे बाबा हे दिस हिन मेवे जी मुंदा है चेन हिन जी चेन चेंजे मुंद वारा मेवा हुजन हा तो पो मां कंहिंजे दर ते वञा वयम हे अणमुदायता मेवा बंद कमरे में मांखे रब खाराया थी पढ़ा कुरान काल या मरियम अन्ना लक हादा ए तो गलाया ओ तो दिल जे दर्द चपन वारो आवाज मांखे नथी अरे कुरान पढ़दे मौत अचे बियो खपे गबोल साहब मां सां गडो 3 जनवरी ते आदलपुर में मांखे बे कमरे में विहारियो
मां कराची को आयुस दोस्त बीमार हो पुछण वियुम 7:30 बजे पुगुम के 7:30 नमाज थे थी ता हेडे वेहो त गबोल साहब अवल करे उन मानी भी खाधी नमाज भी पढ़ी हाँ बे कमरे में जलसो हो उता कमें ये वचू बेस वीचारो उछो झटको अची वियो हेठि वेही दर में हथ पियो हेॾो बे माण्हू हथ विधो सिधो थियो दिल जो दौरो थी वियो डॉक्टर घुरायूं खणी आ वीचारे के सखर उते वियो पटियूं कढियूं हेॾो होॾो वीचारो रब खे प्यारो थी वियो ॿुध आयो तो कुरान पढ़ण पे ना कुरान पढ़ंदे बुधंदे मौत थी अरे मलाइक भी वाह वाह कंदा वाह 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 जो इन जो मौत कुरान जो इन पोड़े जो इन जवान जो इन मौलवी जो इन हाफिज जो मरियम जी जे बाबा मकन जे दर ते न वई आए हे काडो में वाया के काल तू हुआ मिन इंदिल्लाह ये मलाक आयो आज तांजे गोठ में ये चौधारी कुल मलाक पियो अरे इन दिल भर के बुधण आया कोलाची आओ अज दुआ तो कयूं वञा जेस ताईं जीअरो हूंदे रब कुरान को परे न कंदी पर जॾहिं मोए त बि ज़बान ते कलमो अची वेंदो मिठो कुरान हिन को सवाइ सुञो हिन को सवाइ उञो हिन को सवाइ बुख्या कुरान बुखा लाहण आयो आहे कुरान उञा लाहण मरियम थी चए मकन जे दर ते न वई हे मेवा अल्लाह जे तरफ को आया सुभान अल्लाह नथो करे केडी जमात वेठी आ कालत हुआ मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुकु मन यशाअ बिग़ैर हिसाब मिठो कुरान ॿुधाई वञे न असां छो दर बदरूं अरे लखन जा मालिक सुकून खत्म चरियन जी आंदा घुमन माण्हू ये मिल्कत तीन चरिया छो हेरे हेरे तक हिन खे छॾियो आहे तू रोज हिन जी तिलावत कर तोखे ईअं रिज़्क़ ॾींदो तोखे ख़बर ई न पवंदी हा हिकु रिज़्क़ ॿियो सुकून हा हा असुर जो था माण्हू अचनि हेरे तक होटल वारे सां हिकिड़ो वेड़ियो अरे ये माला होटल जी मां बांग को भी अगे थो था जान खणी आ लट कयूं आयो जान अरे ज़ालिम हेडे सॾु थियो अल्लाहु अकबर अवल नमाज ते अचे हा पो करे आ तिलावत कुरान जी पो सॼो ॾींहुं तुंहिंजो भलाई सॼो ॾींहुं तुंहिंजो भलाई में मौज़न आज़ान थोड़े सुबह जी छा थो चए अस्सलात खैरुम मिनन नऊम अब हमारे तक चवे तो नमाज निंड को भली थव एडे इनके गणती मदा चाय खणिया टीवी खोली छिता दग में मरी वने हा ये उतो मोहब्बत रखी आए तो मां टीवी भी दिसा चाय भी पिया पर हेडे अच अरे कुरान बुधन कान घरों निकते रस्ते में मौत थी तभी रब लेखो न कर हज ते वने मौत थी दग में लेखो अगे मानू पेरे प्या दे हज ते वेंदा पेरे प्या वो के रस्ते ते रब के प्यारा थी वन के हज करे मोटी हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मां घोड़े ते सवार थियो वञा निशान ते हिकिड़ो शख्स हथ भी कपियल पेर भी रेड़ियूं ॾींदो थो वञे पुछो मां ज़दा काॾे थो वञे के हज ते थो वञा सुभान अल्लाह कर त दुआ घुरा हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि चेस अदा जे हले त जगह मां वटा मां खयूं हला तू असां जो वारो कर भेण
अञा देर तो करी हिन छा चयो उन माज़ूर लफ्ज़ एड़ा चया हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह के चई साईं ता भली हलो हज ते घोड़े ते सवार थी मां पर जान वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिग करे लहे करे वञा इहो माखो न थींदो ता भली घोड़े ते हलो असां रेड़ियूं ॾींदा वञी यार ऊपर जाईंदासीं वाड़े वा मज़ूर अरे चुमियूं जाए ज़बान उन जी एडी तवक्कल रब ते हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए थो उन मज़ूर खे मां काबे जो तवाफ कंदे ॾिठो आ इन्ना अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका ॾाढा चओ सुभान अल्लाह मुबारकं व हुदल लिल आलमीन ये तो का जगह जमीन ते नई अवल नंबर में बणियो आ तो रब जो काबो बणियो आ वो काबो जंहिंखे बरकत वारो भी कई जहान लाइ हिदायत जो मरकज भी बनाई आई के न गलत हो कराया हज़रत मालिक बिन दीनार तो चए मारे तक मज़ूर के काबे जो तवाफ कंदे ॾिठो ये तक चौधारी रेड़ियूं पियो ॾे अल्लाह चल काबो ॾेखारई आमीन तो जड़े आमीन डॉक्टर चवां को बरूसी दे ते इन जा कम न ढोए ओ आमीन एड़ी करे आ जो बात वास्ते बदजे आ तो के 24 कलाक गणती त डॉक्टर अल्लाह मारे कन्ने वरी उन मज़ूर खे सफा मरवे ते रेड़ियूं ॾींदे ॾिठो मांस इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह अंदर ठरे तो सड़े ठरे ये कुरान हथन में आ मुशरक के न वणदो कुरान ये डेंबू तंगन कांधारी चंदो भला बस करे ते जुन छुटे मोमन चंदो ये रात पूरी थी वने कुरान न छड़ी सजी रात कंजे कब्र ते बैत पढ़ो टके जो सवाब न मिलंदो आ कवालियूं उठ जेडो वात त फाड़न कवाल सवाब न मिलंदो टे कुल पढ़ खत्म जो सवाब तफसीर मज़ारी में रवात आंदी थई जेको टे कुल तो पढ़े कई मैयत जेला मलाक तो अचे नूरानी प्लेट में वो टे कुल खणी उन जे कब्र ते तो वने जे तो फलाणे जे पुट फलाणे तो के टिन कुलन जो सवाब बख्शो आ तो वो मैयत एडो तो कब्र में खुश थे ये बुढ़ल के दरिया में पार कुरान एड़ी छे पर वणे न तो मानन के कुरान वणे तो मोमिनन के सुभान अल्लाह चौड़ा जा सफा मरवे ते रेड़ियूं ॾींदे ॾिठो मांस 8 तारीख़ मिना में ॾिठो मांस मज़ूर खे जिते इब्राहिम नबी पुट इस्माइल खे कुआण आयो हेकर काती हलाई ॿीहर काती नथी हले चवे तो खबरदार काती नथी सुञाणे मां खलील आहियां जल्दी कुई वट देर न कर अर्श वारो तो जे वार के भी लोडो न दी जा मर्जी कंजी हली हाणे हे तक ए सजी जमात मुगैदा जे में थोड़ी घणी शिरक जी बूम बड़ा अजू आ कुरान जे करे निकरी वे हे ने अबू भी नबी पुट भी नबी हाणे हो तो जे कुआ हो तो जे कुसा अर्श वारो तो जे वार के भी लोडो दी अरे नबियन जी मर्जी भी नथी हले मर्जी हलंदी त रब जी अजो साईं जल्दी खत्म था क्यों आज बारियों मेहमान आ मां त चक जो आ वेजो आ बारन जा बयान बुधो इल्मी मुफ्ती साहब मौलाना हेडो पंध करे आयो आ उन्हीं जो बुधो कुरान त अंदर ठरे सुभान अल्लाह चओ चाचो करे भजियो
हेरे कंदे वे तो मां दुआ घुरा दुआ आखिर में थी बस 5 मिनटन में तो खत्म क्या हजरत खलील तो जय कुहा बुट्टो तो जय कुसा अरे नबी भी हुआ जैसा दोस्ती रब पान रखिया वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला ये जा तो जय बस क्यों चुप चुप करे वे मारे तक दोस्ती भी पान रखी थी हुक्म भी कहीं तो प्यारी जय को वो तो जय को इस्माइल अलैहिस्सलाम तो जय कुसा अर्शवारो तो जय वार के लोडो न ॾींदो मां जॾहिं ॾिठई खलील कातीअ खे ज़ोर सां थो हलाए नथी हले कातीअ रब जो चयो मञियो इते हज़रत जिब्रील खे चई भॼ चई काॾे वञा कि जल्दी वञ 7 आसमान क्रॉस करे दुंबो जन्नत मो खणी आ वो खलील जे अॻियां रख इहो कुसजी वञे इस्माइल बची वञे हिन खे मां कीअं कुआयां छो त इन जे पुश्त मां अरबी मोहम्मद पैदा कातीअ चयो रब जो मञियो वाह चयो रब जो मञियो मुशरक तोखे छा थियो मर्द ख़बर पवई अरे दरिया चयो रब जो मञियो मूसा अलैहिस्सलाम जी मां ये संदूकड़े में विझी दरिया के रब जे हवाले थी करे अल्लाह ताला तो चेस गलती न कर बच्चो तो जो तो रसूल है नबी मुंहिंजो वार खे बि ॾोॾो न ॾींदोमांस दरिया मुंहिंजो मूसा थी ख्याल कजो वरी ॿियो बि वाइदो कयईं मूसा जी मां गणती न कर खीर भी ॿी औरत जो हराम क्यों थमास खीर भी तुझो पीआरींदो ये वाह जमात जमियतुल उलमा इस्लाम जेका कड़ा खड़काए माण्हुनि खे क़ुरान थी ॿुधाए ॿियनि क़ुरान न ॿुधे हा क़ुरान पढ़ी कॾ माना कंदा इहो आहीनो जॾहिं क़ुरान पढ़ी ऐं माना थी थिए हे सॼो जहान आहीने जी नज़र 8 तारीख़ माज़ूर खे मिना में ॾिठुम 9 अरफात में ॾिठो मांस रात जो मुज़दलिफ़े में ॾिठो मांस 10 तारीख़ पहिरियों शैतान के पथरियूं हणबियूं आहिनि पोइ क़ुर्बानी कबी आहे शैतान के पथरियूं हयईं हाणे छा थो चए हथ त कोनस त मथे खणे वो माज़ूर कंडे माडे छा पियो चए मुंह मथे करे ओ मुंहिंजा मिठा रब जेको मुंहिंजे वस में हो उहो त मां कयो मां ओ अल्लाह ओ मुंहिंजा साईं मां वटि क़ुर्बानीअ जा पैसा कोन्हनि काॾां आणियां हे क़ुर्बानीअ जे बदिले में मुंहिंजी जान हाज़ुर आहे क़बूल फरमा हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए तो रड़ करे जमीन ते किरियो उते जो ते ज़बान खुलीस ज़बान ते कलमो अचीस उते जो ते दम परवाज़ थीस एड़ा लफ्ज़ ॻाल्हाई एड़ा रब खे वणिया जो जान भी रब कबूल करे छॾिया अल्लाह इन कोलाचिन साहबन जे जलसे के कबूल कर मौलूदी घुराया तहां मां भी हिकिड़ो मौलूदी वठी आयो आहियां हिकिड़ो गज़ल चवंदो इमाम हसन हुसैन जे शान में ॿुधो ख़िदमत कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी ॿुधो तव्हांजी दिलि ठरंदी मींहुं भी रब बंदि करे छॾियो इहा उन जी महिरबानी अचो त अचो